हे यार के माल चरंदा येलो इन बनी अजु कोन को मुझे था हारी मरंदो इनन जा माल काए अजु ढक देना है इनन के पो खबर पेंदे कमदा केड़ी छे अजु इनन जी खबर पेंदी मंदार खेरता है अजु खेर वरी केड़ो आ पन्यू जण गैराबादन जो माल येलो कर छया था कमदार हारी गरीबन के डाडो परेशान कयो थी इतरो जुल्म जमींदार त ना है कयो जो तू तो करी कमदार गरीबन जी आँख बच अना चाहे तो जुल्म माथो कया जुल्म तेने हारिन कयो जमींदार जा कच्चा पक्का फसल माले करंदा सरकारी ऑफिसर भी एडो जुल्म ना हन कदा जेरो तो कामी कंदार कयो था पुटे जेडी भी शैतानी कयो पर अथवा अगियो जी दाल मानी अगर तो शैतानी न कयो जमींदार के केड़ी खबर यही जमींदार अचे तो पो तवा जो शैतानी वारो पुछ पयो फिरे तो पो चवो था साईं फिलाणो हारी अन्न चोराए वियो फसल बेलाए वियो जमींदारन जा भी कन भरे भरे उनके भी खराब कयो था बर्दाश्त सिखो हारी भी तवा जा बच्चा है जमींदार को पगार दूंदा उन्हें नमक खोंदा हक सच ते हलणो पियो तो न कामियो कमदार हक सच ते हलदा यो हरगिज न तो थी सके हां लखन में केस सुठा भी आए पर घणो करे इन नाही अन्न भी तवा जे हथ में ठपा भी तवा जे हथ में ए बार मा जतरो अन कडी वई ठपा आनी जजो केंके कड़ी खबर पेंदी जेको हारी सजो साल मेहनत करे तो उनके एतरो अन्न तो अचे जो कमदार के अचे तो वरी बेइज्जत हारी थे तो छा तवा जे मता अल्लाह जो कहर न पहंदो हिन दौर में असा एतरो जुल्म काथे कंदा जो अगे दौर में कंदा समझी भी अथो जुल्म कदा हुआ अना चवी तो असा घट कंदा जेके कमी कमदार जुल्म कदा आगे वे आइन अजू वे कब्रुन में पिया आइन कुछ तो सबक वठ मजदूर अल्लाह जो दोस्त आए ता अल्लाह जे दोस्तन के तकलीफुं दी था जमींदार के वे कमी कमदार घणो पसंद हुंदा आइन जो वधी कारन ते सख्ती जुल्म कदो आए जमींदार सिर्फ ता के इस्तेमाल कदो आए जेई ता मरी वेंदो ता जो जमींदार उजुर भी करण नहीं दो असा मजबूर आयूं असा फर्ज आ हारन मथा सख्ती कर असा सजो अनु खणी घरन में रखना हारी छोकदारी या तवा जी गलत सोच है जेतरो तवा कनो तो एतरो हारी का न तो बचे जेडी बटाई देती पोड़ सु लिखत बिजु कटंदा अच्छो भाण कारो भाण पंजारी यारारी थ्रेशर ब्लेड जार सब गरीबन का कडेंदा तो जो हिस्सो कामी कमदार जो हिस्सो हारी गरीब थदा सा भरे घर थो वने यो तरस तवा के एम खाने के न तो अचे 12 महीना हारी गरीब मेहनत करे दो न बमण वधिक भी न था जो पोइ हारी गरीब पंहिंजो ढोर खपाए पोइ गुज़ारो करे दो पिटे वरी असांखे हुकूमत खे अपील कयूं तेल जा रेट घटि करे असांजे मुल्क में पीरनि ऐं बोतारनि जो होल्ड आहे गरीब कॾहिं बि तरक़ी न कंदो ॾिस तव्हां जहिड़ा कामी कमदार बि असां लाइ वज़ीर आज़म बणाए वेठा आहिनि जॾहिं खां पाकिस्तान आज़ादु थियो आहे तॾहिं खां वठी हिकु ई कानून हले थो सिर्फ़ु ग़रीबनि सां ज़ुल्म जॾहिं अनु ग़रीबनि वटां सस्तो कयो थो वञे जॾहिं ग़रीबनि खां वञे थो पोइ महांगो थिए थो असांजे मुल्क में कॾहिं न ज़ुल्म वेंदो ईअं त आहे जेको ॾाढो सो खाबो पंहिंजा ॿार पढ़ायो अॻिते वधो पंहिंजा ॿार ग़ुलामी खां आज़ादु कयो ही ज़मींदार पंहिंजी ॿनियुनि ते कॾहिं बि स्कूल न ठहिराईंदा इन करे जो असांजा ॿार तालीम कंदा ऐं शऊर ईंदो उन्हनि में इन्हनि जूं ॿनियूं केरु कंदो इन्हनि खे वोट केरु ॾींदो इन्हनि जी ग़ुलामी केरु कंदो ये तो चाहन था ये जाहिल हो जिन असा गुलाम हो जो बिल्कुल अदा जुल्म जी एंट खराब थी जाए अदा असा सजो समझदा पर अमल न था क्यों इस एतरो खौफ हारी के जमींदार का ना थींदो जेतरो तवा का रिजंदो आहे छो जो तवा नोड़ी के नाग नाग के नोड़ी कदा आयो के बुजुर्ग चयो आहे जो को अल्लाह का नरजे तू न का रजू यारा सा जने का हारन सा जुल्म करन शुरू कयो आहे मुझे घर में बीमार न थी वने दिल सकून में नहीं यही तो अल्लाह जी नाराजगी है रब तुझी दिल में सकून कढी छो है ऐं तुझो सजो घर रब पाक बीमार करे छो है गरीब जी दां सिर्फ रब वटि हूंदी आहे अॼु खां पोइ मां कंहिं ग़रीब जी दिलि न रंजाईंदुमि ग़रीबनि ते नरमी कंदुमि ऐं रब मूं ते नरमी कंदो बसि अलाह मूंखे माफ़ु करे अदा मां हाणे हलां थो मूंखे देरि थी मां ॿियो बि कमु आहे ठीक है अल्लाह तुझे मदद